वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, ख़ुशि आमदीद, तव्हां सभिनी जो स्वागत। मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात थी हुई गुज़िरियल साल 2017 ऐं अॼु आहे 2018। लफ़्ज़नि मां ख़बर थी पए त साल गुज़री वियो। 2017 में मिलियासीं, अॼु था मिलूं 2018 में, हिकु साल खां पोइ। इहे लफ़्ज़नि जा हेर फेर आहिनि। 17 दिसंबर में ख़तमु थियो, 31 तारीख़, 1 तारीख़ शुरू थियो, अॼु 4 तारीख़ आहे जनवरीअ जी। 4-5 ॾींहं गुज़रिया। उन खां हिकु हफ़्तो अॻु फ़क़ीर मोकल कई हुई, सो उन में पंहिंजी मुलाक़ात कोन थी। बाक़ी गुज़िरियल 7-8 ॾींहं गुज़रिया जंहिंमें पाण न मिलियासीं। हींअर अॼु मिलूं था नए साल में। नओं साल हर ॻाल्हि ते टेका टुपणी हिन मुल्क में थिए ई थिए थी। बस मुबाहिसा था थियनि। ऐं अंग्रेज़ी में जंहिंखे चइबो आहे जस्ट फॉर नथिंग। कंहिं ये हमारा साल तो है नहीं। सभु टीवी वारा, हिकिड़ो एंकर पर्सन, 4 माण्हू विहारे पाण में वेठा बक कंदा आहिनि। कुझु सम्झ में कोन ईंदो आहे त केरु छा थो ॻाल्हाए। 4 ॼणा चइनि मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा नुमाइंदा। हुननि खे एतिरो अकुलु कोन्हे त 4 माण्हू तव्हां जॾहिं गॾु ॻाल्हाईंदो त मूंखे सम्झ में छा ईंदो। इहे माण्हू असेंबलियुनि जा मेंबर आहिनि। ऐं यादि रखो त असेंबलियुनि जा मेंबर उहे ई हूंदा आहिनि जेके हुकूमतूं ठाहींदा आहिनि, कानून ठाहींदा आहिनि। त इहे तव्हांजा कानून ठाहिण वारा ऐं हुकूमतूं हलाइण वारा अथव, हाकिम अथव। जेके पंजाब टेलीविज़न चैनल्स ते हिकिड़ो एंकर पर्सन उहो उन्हनि खे वठी वेहे थो ऐं उहे 4-5 मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू हिक ॿिए सां एॾी दुश्मनी अथनि, हिक ॿिए खां एॾी नफ़रत आहे उन्हनि माण्हुनि खे त हिक ॿिए खे ॻाल्हाइण लाइ ॿ मिंट नथा ॾियनि। त हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए थो त मां चुप करे विया, न। हिकिड़ो ॻाल्हाईंदो, 4 ॿिया हुन सां ॻाल्हाईंदा। ऐं इन्हनि बेअकुलनि खे एतिरो अकुलु कोन्हे त बाबा मां जेको ॿुधां थो वेठो पंहिंजे घर में 4 माण्हू तां 5 माण्हू हिकु महिल ॻाल्हाईंदो त मूंखे सम्झ में छा ईंदो। हाणे इहा इन्हनि माण्हुनि जी IQ, ज़हनी लेवल इन्हनि माण्हुनि जी, जेके असांजा हाकिम आहिनि, जेके कानून साज़ी था कनि असेंबलियुनि में वेही, असेंबलियुनि में वेहनि था, कानून साज़ी कनि था, हुकूमतूं हलाइनि था। ऐं जेके हलाइनि नथा, हलाइण जे आसिरे में आहिनि, हथ पेर हणनि था पिया त ईंदड़ हुकूमत असांखे मिले। हे उन्हनि जी IQ आहे, ज़हनी लेवल आहे। उन्हनि खे इहा एतिरी ख़बर नथी पए त तव्हां 5 माण्हू जॾहिं हिकु महिल ॻाल्हाईंदव त असां जेके वेठा तव्हांजो प्रोग्राम ॿुधूं था पिया, असांखे छा सम्झ में ईंदो। सो उन्हनि खे मूं ॾिठो ॻाल्हाईंदे, नहीं 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 ये हमारा नहीं है, नहीं नहीं ये हमारा अपना है, नहीं 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 दुनिया उसको बना रही है। अरे बाबा ॻाल्हि आहे सिधी। हे जेको कैलेंडर हले थो पियो, इनखे सिधो असां सिंधीअ में चवंदा आहियूं ईसवी सन। ऐं जेकॾहिं हिजरी हूंदो आहे त हे लिखंदा आहियूं, ईसवी सन असां एन लिखंदा आहियूं। त ईसवी सन आहे। ईसवी सन, ईसवी सन न हिंदुनि जो आहे, न मुस्लमाननि जो आहे, न यहूदियुनि जो आहे, न पारसियुनि जो आहे, न जैन धर्म वारनि जो आहे, न ॿुध मत खे मञीदड़नि जो आहे। फ़क़ति ईसाइनि जो आहे। हज़रत ईसा जे पोयों, उनजे पोइ लॻनि जो आहे। पर सॼी दुनिया हितां खां सॼो कमुकार सॼो हितां थी शुरू करे। नओं साल छा कंदव? कॾहिं खां तव्हां पंहिंजो नओं साल शुरू कंदव? हज़रत ईसा सोचो। अवल त मां बार बार इहा रिक्वेस्ट कंदो रहियो आहियां त सोचींदा ज़रूरु कयो त ईअं छो आहे। सोचो 30 सालनि जी उमिरि में हुन माण्हू खे क्रूसीफाई करे छॾियऊं, माना सलेब ते लॻाए छॾियऊं हुनखे। उहे ताक़तूं जिन ज़रे गॾु सॼी दुनिया फतह करे छॾी, उन्हनि जे साम्हूं बि न। उहो आहे त हिकिड़ो ई आहे।
तव्हां जूं तलवारूं, तव्हांजा नेज़ा, तव्हांजा भाला, तव्हांजा घोड़ा, तव्हांजा रथ कुझु कोन्हनि, लटकाए छॾियोसि। इहा उन जो साल, अंदाज़ो त उनजो लॻायो उन माण्हूअ जो। पैगम्बर आहे, ज़िक्र आहे, सभिनी असांजे मुक़दस किताबनि में बि ज़िक्र आहे हज़रत ईसा जो। ज़िक्र खां अॻिते उनजे बारे में सोचो। सोचण ते का पाबंदी कोन्हे, सोचणु तमामु ज़रूरी आहे। जेसिताईं असां सोचींदव न त तव्हांजे ज़हन खे ज़ंग लॻी वेंदो, कट लॻी वेंदी तव्हांखे। दरियूं, खिड़कियूं, रोशनदान खोलियो, ताज़ी हवा हेॾो अचे, ताज़ी हवा हेॾो अचे, नई सोच अचे। मुला पे बदशत ॻाल्हायो तो ये मन चले हैं, इस तरह साल मनाते हैं, ये करते हैं, ये हमारा नहीं है। तो भाई तव्हां मुहर्रम खां शुरू कयो, तव्हांखे कंहिं झलियो आहे? मुलनि जी ॿेगी मतल आहे ज़ियाउल हक़ खां पोइ। ज़ियाउल हक़ असांखे जेके शयूं ॾेई हुन में माण्हू ॿिनि जो ज़िक्र कंदा आहिनि, हिकिड़ो तालिबान ऐं ॿियो हथियार ऐं हेरोइन। उन्हनि में हिकिड़ो इज़ाफ़ो कयो त मुला ॾेई वियो आहे असांखे। मुलनि जी खेप जेका ज़ियाउल हक़ पैदा कई, अहिड़ो उन को फ़सुलु हणी छॾियो आहे जेको उहो फ़सुलु ख़तमु नथो थिए, वेह थो वञे थो वधंदो। ऐं कुझु तख़लीक़ी कमु करण जे बदिरां, कुझु चङो कमु करण जे बदिरां, का ईजाद करण जे बदिरां, का सोच सम्झ माण्हुनि खे ॾियण जे बदिरां मारियो। जेको तव्हां सां इख़्तिलाफ़ु करे उनखे मारे छॾियो। जेको मारींदो ऐं इन कम में मरंदो सिधो जन्नत में वेंदो। त हीरूं बूरूं खाइण पीअण मौज मस्ती हुनखे ॾाढी हूंदी। उहो बि लाउड स्पीकर ते घटि वधि पियो ॻाल्हाए। अड़े बाबा मुंहिंजा, तूं घटि वधि थो ॻाल्हाए पियो, तूं हिकिड़ो छा अलाए केतिरा हुया मुला जेके ॻाल्हाइनि पिया लाउड स्पीकर ते। अबा इहो लाउड स्पीकर बि हज़रत ईसा जे पोइ लॻनि, उनजे पैरोकारनि उन्हनि ठाहियो अथव। घटि में घटि उनखे जेकॾहिं उनजे ख़िलाफ़ु बदशत ॻाल्हायो था त इहो लाउड स्पीकर ते इस्तेमालु न कयो न, ॿियो को तरीक़ो इस्तेमालु कयो जेको वणेव। तरीक़ो बि उन्हनि जो था इस्तेमालु कयो, ॻाल्हि बि उन्हनि खे था ॾियो, घटि वधि बि उन्हनि खे था ॻाल्हायो। ॿियो कुझु कयो बाबा? माइक्रोफोन जो कमु आहे, थोरो आहिस्ते ॻाल्हाइजे त वॾो करे आवाज़ु ॾींदो आहे। पर मुले खे अॼु ताईं इहा ख़बर कोन्हे माइक्रोफोन में बि रड़ियूं करे ॻाल्हाईंदो आहे। ॼण सम्झो त मां कंहिं मोत मैदान में खुलियल में बीठो आहियां ऐं उते वेठो रड़ियूं कयां। अड़े बाबा इहो माइक्रोफोन बि हज़रत ईसा वारनि ठाहियो अथव न, क्रिश्चननि जो ठहियलु आहे। एम्पलीफायर जेको तव्हांजे आवाज़ खे वॾो थो करे नंढो थो करे तव्हां सां गॾु रखियो आहे, इहो बि हज़रत ईसा वारनि जो ठहियलु आहे। हे बतियूं, ये कैमरा, मॉनिटर जंहिं ते तव्हां सभु कुझु ॾिसो था वेठा, या त ईसाइनि जो ठहियलु या यहूदीन जो ठहियलु। हिन में कम्यूनिस्ट बि घटि, कम्यूनिस्टनि ठाहिया हथियार, कलाशनकोफ कम्यूनिस्ट हो, उनजे नाले सां इहा बंदूक ख़ौफ़नाक हले थी पई। उनखे तव्हां इस्तेमालु था कयो उन्हनि खे मारण जे लाइ जेके तव्हांखे नथा वणनि। तव्हां जिन खे मुस्लमान नथा सम्झो, भाभी तव्हांखे इहो अख़्तियार कंहिं ॾिनो? केरु मुस्लमान आहे केरु मुस्लमान कोन्हे, इहो बंदे ऐं अलाह जे विच जो मामिलो आहे, जंहिंमें मुलनि खे कुझु चवण कुझु ॻाल्हाइण जो को क़ानूनी ऐं कोई अख़लाक़ी हक़ कोन्हे। हे काफ़र आहे, हिनखे मारे छॾियो। तूं कहिड़ो फ़ैसिलो करण वारो? हो ॼाणे मां ॼाणा, हू चए थो दिलि जा हाल मां थो ॼाणा। जेकॾहिं तव्हांजे डपक जे करे को हिकिड़ो माण्हू जंहिंजा ख़्याल बिल्कुलु तव्हां खां मुख़्तलिफ़ आहिनि, पर हुनखे डपु आहे, त जेकॾहिं मां दिलि जी ॻाल्हि ज़बान ते आंदी त तव्हां मूंखे मारींदव, मुंहिंजनि ॿारनि खे मारींदव, आल औलाद खे तव्हां ख़तमु करे छॾींदव। मां जेका पाई मेड़े कुझु ठाहियो आहे उनखे तव्हां डिस्ट्रॉय करे छॾींदव, त उहो तव्हांजे साम्हूं साईं तव्हां जहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो। पोइ कहिड़ो फ़र्क़ु आहे? तव्हांखे ख़बर पवंदी? हो थो चए त मूंखे दिलनि जी ख़बर आहे। त हे माण्हू जेको मथां ॾाढो मुतक़ी ऐं पाण खे हे हो ठाहे थो करे, हिन जे अंदरि छा आहे? वॉट गोज़ ऑन विद इन हिम। तो साईं हे आहे ईसाइनि जो साल। हज़रत ईसा खे तव्हां मञो तव्हां न मञो, पर हुन माण्हूअ जो इम्पैक्ट आहे, इम्पैक्ट, असर, धाक। इन हिकु साल जे कैलेंडर जो ई तव्हां अंदाज़ो लॻायो न।
ॿी ॻाल्हि वॾी पोइ था कयूं, इन कैलेंडर ते तव्हांजी पहिरीं तारीख़ तव्हांखे पघारूं थी मिलनि, इन्हनि में के ॾींहं मुक़ररु थियल आहिनि कैलेंडर में जंहिंमें तव्हांखे मोकल थी मिले, के ॾींहं मुक़ररु थियल आहिनि जिन में तव्हांजे ॿारनि खे वेकेशन थी मिले, के ॾींहं अहिड़ा मुक़ररु थियल आहिनि जिन मौक़नि ते कारखाननि वारा ऐं वापारु वॾो करण वारा पंहिंजनि मज़ूरनि खे, कमु करण वारनि खे बोनस था ॾियनि। सभु इन कैलेंडर ते, ईसा जे कैलेंडर ते लिखियलु अथव। दुनिया थी मञे, कम्यूनिस्ट बि उनखे मञनि था, हिंदू बि मञनि था, क्रिश्चियन पाण त आहे उन्हनि जो, यहूदी मञनि था, हर मञींदड़ जंहिंजो अक़ीदो को बि हुजे, पर हज़रत ईसा जो इम्पैक्ट, उनजो असरु, उनजो धाको बिना कंहिं गोड़ घमसान जे, बिना कंहिं कलाशनकोफ खणी ॾंडे करे हा असांजे कैलेंडर खे पंहिंजो कयो न त तोखे शूट करे छॾींदासीं। इट इज़ नेवर हैपेंड, इट इज़ नेवर हैपेंड। एतिरे में 10 मिंट ख़तमु थिया। असांखे ॻाल्हियूं करणियूं हुयूं गच, ॻाल्हियूं करणियूं हुयूं गच। हाणे गच में काफ़ी ॻाल्हियूं करणियूं हुयूं। हिकिड़े दानेश्वर, मां दानेश्वरनि खां ॾाढो डिॼंदो आहियां, मूंखे भउ थींदो आहे दानेश्वरनि खां। हिकिड़े दानेश्वर किथे फरमायो त हिनखे लफ़्ज़नि जी ख़बर कोन्हे, त तंहिंजे करे मां चवां थो गच गच अलाए मां ठीकु ॻाल्हायो अलाए न ॻाल्हायो आहे, छो जो दानेश्वर चवनि त मूंखे लफ़्ज़नि जी ख़बर कोन थी पए अलाए। सो ॻाल्हियूं पाण खे काफ़ी करणियूं आहिनि, काफ़ी करणियूं आहिनि, तंहिंजे करे ॻाल्हियूं आहिनि गच गच। इहो त छा लतीफ़ बि इस्तेमालु कयो आहे, कयो आहे, मां बि कयां थो। हाणे जेकॾहिं ग़लति आहे त उहो मूंखे दानेश्वर माफ़ु कनि त बाबा मां हिकिड़ो ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु करे वियो आहियां सिंधीअ में, पोल्यूशन करे छॾी मूं सिंधीअ में। वेकेशन वठो, सॉरी वठूं था भई, या रिसेस। फ़क़ीर जी रिसेस तां वापसी, वेकेशन वेॾियूं ॻाल्हियूं कयूंसीं जो वेकेशन मथे में वेहिजी वई ऐं रिसेस ते वञण जे बदिरां मां वेकेशन ते पियो हुयुसि। हाणे हिते वेकेशन ते पाण नथा वञी सघूं, सफ़रु हाणे मुश्किल थी पियो आहे, हाणे हिकिड़ो ई सफ़रु कबो। छो बाबा कंहिंखे ॻाल्हि वणे न वणे, हक़ीक़त हक़ीक़त आहे। भले असां चऊं सिजु लहे थो चढ़े थो, असुल में हक़ीक़त में न सिजु लहे थो न चढ़े थो। सिजु पंहिंजी जाइ ते बीठो आहे, धरतीअ जो गोलो हुन जे चोगिर्द हले थो ऐं पंहिंजे महवर ते फिरे थो। फिरंदे फिरंदे जंहिं सब कॉन्टिनेंट, हिंदुस्तान, पाकिस्तान वग़ैरह वग़ैरह, असांजो रुख जॾहिं सिज ॾे अचे थो ॾींहुं आहे। जॾहिं असांजो पुठी थी थिए, असां हिन तरफ़ था वञूं, असां वटि ऊंदहि थी थिए, ॿियनि मुल्कनि में रोशनी थी थिए। हिन वक़्तु ॾींहुं ख़तमु थियण ते ऑस्ट्रेलिया में, अॼु सुबुह सवेर उथी अधु राति जो उथी मूं ऑस्ट्रेलिया ऐं इंग्लैंड जी 5 एशिज़ टेस्ट मैच अॼु शुरू थी, उहा बि ॾिठी त असां वटि अधु राति हुई, हुन वटि ॾींहुं हो, सुबुह हो, मैच पिया खेॾनि। छो जो सिजु लहण चढ़ण वारी ॻाल्हि कोन्हे, दुनिया जो गोलो फिरियल हो, हिन तरफ़ सिज जी तरफ़ हुननि जो रुख हुयो ऑस्ट्रेलिया जो, ऐं असांजो हिन तरफ़ हुयो जिते ऊंदहि आहे। असांखे चंड तारा हे पियो नज़र आया, हुननि खे सिज जे करे सॼो हुन तरफ़ पियो नज़र आयो। सो सही हक़ीक़त इहा ई आहे त ईसवी सन पोइ 1917 हुजे, खणी 2017 हुजे या 2018 हुजे, इहो हज़रत ईसा जो साल आहे, क्रिश्चियन्स जो साल आहे। ऐं क्रिश्चियन खे ॾंडे जे ज़ोर ते सॼी दुनिया खे पंहिंजो कैलेंडर कोन ॾिनो, सॼी दुनिया हुनखे एडॉप्ट कयो आहे। सॼी दुनिया जो कारोबार, बैंकिंग, वापारु, इंटरनेशनल रिलेशन्स,
सभु कुझु मीटिंगूं, वर्कशॉप्स, अपॉइंटमेंट्स, इंगेजमेंट्स, सभु कुझु जेको आहे हिन कैलेंडर मुताबिक़ थो थिए। सॼी दुनिया जी जेका मूवमेंट आहे, अरेंजमेंट आहे, सभु हिन कैलेंडर जे हवाले सां थी हले पई। छा कंदो? इहा हक़ीक़त आहे। ऐं उहो बि कहिड़ी ख़राबी आहे, वीचारो 30 सालनि जी उमिरि में हुन वीचारे खे मारे छॾियऊं। हुनखे वक़्तु ई कोन मिलियो कुझु करण जो, को हुन ते वीचारे ते आङुरियूं खणे। ऐं हूअ बि उन सॼी ज़िंदगी वीचारे जी ॾिसो, हुन कुझु कयो ई कोन। छा कई? रुॻो माण्हुनि खे सुख ॾियण जे लाइ पाण ॾुख खणी हलियो वियो। वरी तो ॻाल्हि वधंदी, वरी असांजी रिसेज विसेज अची वेंदी। तंहिंजे करे बरकत बा, हाणे बा मूंखे हिननि लिखी ॾिनो आहे, हाणे बरकत बा आहे या बरकत बाबा आहे, हुनजो BA ॿियो रहिजी वियो आहे, या बरकत भाई आहे या बरकत भाऊ आहे, जेको बि आहे। हाणे मां वटि लिखियलु आहे बरकत बा। ऐं बरकत बा पुछे थो छा इश्क इंसान सां थींदो आहे या रूह सां थींदो आहे? बरकत थो पुछे त छा इश्क इंसान सां थींदो आहे या रूह सां थींदो आहे? अबा बरकत, असल में तव्हां ॻाल्हि पुछी आहे ज़ाहिर ऐं बातिन जी। इंसान जी ॻाल्हि कयो था, तॾहिं तव्हां हुनजे ज़ाहिर जी ॻाल्हि था कयो, जेको तव्हांखे नज़र थो अचे। रूह कंहिंखे नज़र नथो अचे। कॾहिं के रूह ॾिठो? आत्मा कंहिं ॾिठी? सोल कंहिंखे नज़र आयो? नो। तंहिंजे करे इहे ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। त तव्हां ज़ाहिर सां इश्क था कयो या बातिन सां था कयो? ज़ाहिर सां जॾहिं इश्क थो माण्हू करे, तॾहिं धोखो थो खाए। हिकु दफ़ो वरी इहा ॻाल्हि ॿुधो, असां जॾहिं ज़ाहिर सां इश्क था कयूं, ज़ाहिर सां जॾहिं मोहबत था कयूं ऐं बातिन खे विसारे था छॾियूं, माना रूह खे, आत्मा खे, उनखे विसारे था छॾियूं, तॾहिं धोखो था खाऊं। सिंपल नंढड़ी ॻाल्हि, आम ॻाल्हि जेका सम्झ में अचणु घुरिजे ऐं सम्झ में अचे बि थी माण्हुनि खे, पर उनखे नज़र अंदाज़ था कनि, छो जो उनखां भउ थो थिए उन्हनि खे। हे जिस्म जंहिं ते असां ॾाढा पैसा ख़र्च था कयूं, सुठा कपिड़ा था हिनखे पारायूं, ॾाढा मेकअप वेकअप था करायूं, फेशियल था करायूं साईं, ऐं हीरा जवाहर पाए ऐं साईं मथे ते ताज पाए ऐं बादशाह था थियूं। इहो सॼो आर्ज़ी आहे, हिन में कुझु कोन्हे। तव्हां रुॻो सोचो, हिकु सेकंड जे लाइ तव्हांखे इलाही एग्ज़ाम्पल पंहिंजी फैमिलीअ में, दोस्तनि में, ओड़े पाड़े में तव्हांखे नज़र ईंदा। को नियर एंड डियर गुज़ारे थो वञे, माना हीअ बॉडी, हिन मां रूह जेको आहे जॾहिं हुनजो हलियो थो वञे त हीअ बॉडी बेकार थी वञे। छो उहा असुली शइ अलाए कहिड़ी हुई, जेका जेसिताईं हिन में हुई तॾहिं हीअ ठीकु हुई। उहा शइ जॾहिं हिन मां निकिरी काॾे हली थी वञे, 2 कलाक, 3 कलाक, 4 कलाक, बर्फ़ में रखण वारी मां ॻाल्हि नथो कयां। वीचारे तनवीर अब्बासी खे बि 6 ॾींहं बर्फ़ में रखियऊं, कोल्ड स्टोरेज में रखियऊं, छो जो हुनखे दफ़न ख़ैरपुर में कजे या इस्लामाबाद में कजे, फांसिजी वियो वीचारो। मां बर्फ़ जी ॻाल्हि नथो कयां, पर जेकॾहिं बर्फ़ में बॉडी न हुजे ऐं ॿाहिरि पई हुजे, घर में पई हुजे, पलंग ते पई हुजे, खट ते पई हुजे, 3 कलाक, 4 कलाक, 5 कलाक, सुॼी वेंदी, धप अचणु शुरू थींदी ऐं किथां किथां फाटी बि पवे थी। माना हीअ कुझु कोन्हे। ज़ाहिर जो त इहो हाल अथव, जेकॾहिं तव्हां ज़ाहिर खे चाहियो आहे त। ज़ाहिर में त कुझु कोन्हे, ज़ाहिर त अहिड़ो थी थो वञे। दुनिया जूं हसीन तरीन औरतूं, जिन खे ॾिसी माण्हुनि जा अकुल गुम थी वेंदा हुआ,
जॾहिं उहे 20-22-23 सालनि जूं हुयूं, जॾहिं 60-70-80 सालनि जूं थियूं, छा चइजे? तंहिंजे करे ज़ाहिर ऐं बातिन ॿिन्ही में फ़र्क़ु महसूसु करणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां ज़ाहिर सां गॾु बातिन सां बि मोहबत कयो था त आख़िर में तव्हांखे एॾो वॾो शॉक महसूसु कोन थींदो ज़िंदगीअ में। छो अक्सर चवंदा आहिनि त लव मैरिजिस फेल थी थियूं वञनि, या शादीअ खां पोइ जॾहिं, छो त जेसि ताईं लव आहे, इश्क़ आहे, हिक ॿिए सां वाइदा कनि था, चंड तारा पटे अची लाहिण जूं कोशिशूं कनि था, हिक ॿिए सां जान कुर्बान हिक ॿिए ते करण जूं ॻाल्हियूं कनि था, पोइ जॾहिं शादी थिए थी, हाणे छा आहे त जेसि ताईं शादी थियल कोन्हे त हू ॿई हिक ॿिए खे पंहिंजो बेस्ट बिहेवियर, रवैयो, ॻाल्हाइण ॿोलाइण जो तरीक़ो, उथणु वेहणु ॾाढो बेस्ट हिक ॿिए खे ॾेखारीनि था। पर असां सभई, असां में ख़ूबियूं आहिनि त ख़ामियूं बि आहिनि। असां उन ज़ाहिरी इश्क़ दौरान हिक ॿिए खे फ़क़ति पंहिंजूं ख़ूबियूं था ॾेखारियूं, ख़ामियुनि खे लिकाए था छॾियूं। ऐं जॾहिं थिए थी शादी, शादीअ खां पोइ साईं उहे ख़ूबियूं त पंहिंजी जाइ ते, उहे ख़ामियूं केसि ताईं लिकाईंदो? 24 कलाक हिकु छित जे हेठो तव्हां रहो था, हिकु थालीअ में तव्हां मानी खाओ था, केतिरो लिकाईंदो पंहिंजी जेके मनफ़ी सोच जेका आहे माण्हुनि जी, मनफ़ी रवैया जेके आहिनि असांजे अंदरि, नेगेटिविटी असांजे अंदरि जेका आहे। छो जो हिक ॿिए खे त असां पॉज़िटिविटी ॾेखारी न, हिक ॿिए खे ॾाढो सुहिणो थी ॾेखारियोसीं, पर असां में जेको अगलीनेस आहे असांजे अंदरि, उहा त पोइ हिक ॿिए जे साम्हूं थी अचे। ॾाढी डिसअपॉइंटमेंट थी थिए ॿिन्ही आशिक़नि खे। पोइ त ही साल खां पोइ, साल बि वॾी डिघी ॻाल्हि आहे, महीने में, के त महीने खां पोइ हिक ॿिए खां बेज़ार थी था वञनि। असां अॻु में त तूं मुआ अहिड़ी ॻाल्हियूं कंदे, हाणे त शादीअ खां पोइ अलाए केरु आहे तूं, जिन जो पुटु अलाए केरु आहे, छॾ मुंहिंजी जान, खुला वठि ते फलाण करे, हे करे, ॻाल्हि थी वञे। ज़ाहिर ऐं बातिन वारी ॻाल्हि आहे बाबा। माण्हूअ जी शिकिल सां, हुनजे लटे कपिड़े सां इश्क़ करण जे बदिरां हुनजे अमल सां इश्क़ कयो, हुनजे ॻाल्हाइण ॿोलाइण सां इश्क़ कयो, हुनजे ॻाल्हाइण ॿोलाइण सां, वरी ख़तमु थी था वञनि 10 मिंट, हुनजे ॻाल्हाइण ॿोलाइण सां इश्क़ कयो। जेसि ताईं तव्हां हुनखे सॼो मुकमिल तरह कयो, यानी हुन में जेके ख़ामियूं आहिनि, जेके ख़ूबियूं आहिनि, मुकमिल तरह सां तव्हां चओ की हुनखे क़बूल नथा कयो त तव्हां फेल थी पवंदव ज़िंदगीअ में। असां सभिनी में ख़ूबियूं आहिनि त ख़ामियूं बि आहिनि। इश्क़ जॾहिं थिए त मुकमिल थिए, उनजे ख़ूबियुनि सां गॾु उनजे ख़ामियुनि सां बि थिए, फ़क़ति ज़ाहिर सां न, ज़ाहिर धोखो ॾेई वेंदो तव्हांखे। हाणे साईं ॿियो आहे सुवालु जावेद शेख हैदराबाद, पर मूंखे प्रोड्यूसर थो चए त हिकिड़ो मिंट रहिजी विया, बसि जावेद 3 सुवाल पुछा आहिनि, तोखे 3 सुवाल ॿुधाए छॾियां, रिसेस खां पोइ उन्हनि सुवालनि जा जवाब ॾिबा। त सूफ़ीज़म, अंग्रेज़ी में लिखियल आहे, सूफ़ीज़म एंड शरीयत बिलोंग टू डिफरेंट सब्जेक्ट्स ऑफ रिलीजन। सूफ़ीज़म ऐं शरीयत छा मज़हब जा मुख़्तलिफ़ हिसा आहिनि, कुझु मुख़्तलिफ़ हिसा आहिनि। ॿियो सुवाल पुछियो अथई त हाउ टू आइडेंटिफाई ट्रू मुर्शिद, सचे मुर्शिद खे कीअं तलाश कजे या उनखे कीअं सुञाणिजे। एंड नंबर 3 त फ़र्ज़, ऑब्लिगेशन, छा इहो ह्यूमैनिटी, इंसानियत खां मथे आहे। 3 शयूं रिसेस था वठूं ऐं पोइ जावेद शेख जे इन सुवाल, सुठा सुवाल आहिनि, तमामु सुठा सुवाल आहिनि, जेतिरो हिकिड़ो मज़हबनि जे बारे में आहे। एंड वी विल बी वेरी केयरफुल त केयरफुल थी ॻाल्हाइबो, छो जो मज़हब जी ॻाल्हि आहे, असां वटि खुली ॻाल्हाइण जी इजाज़त कोन्हे। इहा वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे, छो जो इहे एकेडमिक डिस्कशन्स आहिनि, इन्हनि ते खुली ॻाल्हाइणु घुरिजे। त ॿिए खे बि जेके अञा को मसमसो आहे त उहो बि खुली ॻाल्हाए असां सां, त ॻाल्हि क्लियर थी पवंदी। दिलि में अंदरि को सुवालु रहिजी वञे, वधी वण थी वञे, उनखां बहितर आहे त खुली ॻाल्हाइजे। पर हिन मुआशिरे में मुलनि खुली ॻाल्हाइण जी इजाज़त न ॾिनी आहे,
पाण वटि रखी आहे ऐं गवर्नमेंट खे ब्लैकमेल कयो अथऊं, त इन बारे में कोई न ॻाल्हाईंदो असां खां सवाइ, मुलनि खां सवाइ। रिसेस। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। सूफ़ीज़म एंड शरीयत, शरीयत ऐं सूफ़ी मत, छा इहे मज़हब जा या मज़हब जूं ॿ मुख़्तलिफ़ शाख़ूं आहिनि? तफ़सील सां ॿिए के दफ़े ॻाल्हाइबो। इनखे जवाबु ॾियण खां अॻु हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि मां करणु चाहियां थो, जेका तफ़सील सां पोइ कॾहिं नोट मां करे सघां थो जेकॾहिं ईंदड़ हफ़्ते का ॻाल्हि अहिड़ी निकिती त। ऐं महिरबानी करे छो जो सेंसिटिव इशू आहे, हिनखे गौर सां ॿुधिजो। तव्हां 10, 20, 30, 50, 100 किताब पढ़ो सूफ़ीज़म ते। 10, 20, 30, 40, 50 जेतिरा किताब तव्हांखे वणनि तव्हां पढ़ो सूफ़ीज़म जे। तव्हां पाण सूफ़ी थी न सघंदव। वरी इहा ॻाल्हि मां रिपीट कयां, तव्हां सूफ़ीज़म जे बारे में, सूफ़ी मत जे बारे में 10 किताब पढ़ो, 20 किताब पढ़ो, 30 किताब पढ़ो, 50, 100 जेतिरा वणंदव किताब पढ़ो, पर का गारंटी कोन्हे त एतिरा किताब पढ़ण खां पोइ तव्हां पाण सूफ़ी थी पवंदव। हा, एतिरो थींदो जो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त दुनिया में कहिड़ा कहिड़ा वॾा सूफ़ी आहिनि, सूफ़ी सोच रखण वारा केरु केरु हुया। इन बारे में तव्हांखे जेका एकेडमिक हूंदी आहे न या निसाबी ख़बर, उहा डेफिनेटली पइजी वेंदी। एतिरी ख़बर तव्हांखे पइजी, पर पाण तव्हां सूफ़ी थी न सघंदव। सूफ़ी इज़ थियण जे लाइ, या थियण बि अखर मुनासिबु कोन्हे, सूफ़ी हूंदा आहिनि, थींदा न आहिनि, सूफ़ी हूंदा आहिनि। असां सभिनी जे वजूद में हिकिड़ो गाइड वेठल आहे, सूंहों, सूंहों, जंहिंखे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि विज़ार्ड, विज़ार्ड, उहो असांजे अंदरि वेठल आहे इनसाइड। आम तरह सां असां उनखे इग्नोर था करे सघूं, उनखे मुख़्तलिफ़ नाला ॾियण सां शुरू था करे छॾियूं। अदाई अंदरि जा वसवसा आहिनि, अंदरो जॾहिं आवाज़ को ईंदो आहे न, बाबा तूं ग़लति कमु थो करे, इहा जेका तो विख वधाई आहे जंहिं तरफ़, इहा तोखे ग़लति रस्ते ते खणी वेंदी। हाणे इहो मूंखे अंदरो हिकिड़ी सोच आई, हिकदमि कंहिंसां मां ज़िक्र कंदुसि या पाण ई हिकिड़ो ॿियो नेगेटिव थाट ईंदो, इहो ॾिस वहम, इहे खलल आहिनि, खिलत आहिनि इहे ज़हन जा, मां बिल्कुलु सही थो वञा पियो। आवाज़ु ईंदो, बाबा इहो रस्तो ठीकु कोन्हे। असुल में असां उनखे वहम, खिलत, वसविसो इहो चई आहिनि, खिलत बि आहिनि, वसविसा बि आहिनि। जीअं जॾहिं सॼियूं समूरियूं सचियूं वहियूं नाज़िल थींदियूं हुयूं रसूल अकरम ते, तॾहिं शैतान जिब्रील जो रूप धारे ग़लति रूप उहो खणी ईंदो हो वहियूं बि,
ग़लति वयूं खणी ईंदो हो, जेके मौलाना परवेज़ बाक़ाइदे हिकिड़ी किताब में पंहिंजे में तिबलीस ऐं इबलीस जे नाले सां लिखियो आहे, खणी ईंदो हो ग़लति। त इहे वसवसा खिलत उहे नेगेटिव थाट्स आहिनि जेके अचनि था, पर असांखे एतिरो शौर खे डेवलप करणु घुरिजे, असांखे ख़बर हुअणु घुरिजे त हे मुंहिंजो नेगेटिव थाट आहे। कारी ॿिली लंघे वई, यार मूंखे हाणे वञणु न घुरिजे, नेगेटिव थाट आहे, छो जो हिन जे पोइ का लॉजिक रीज़न कोन्हे। पर गाइड मूंखे ॿुधाए थो त हिन रस्ते ते वञे थो, इहो रस्तो ग़लति आहे, मूंखे सोचणु घुरिजे छो ग़लति आहे, अड़े हुनखे त खोटे छॾियो अथऊं। ऐं हिन रोड ते वरी अॻिते किथे पेट्रोल पंप बि कोन्हे, मुंहिंजी मोटर साइकिल ख़राबु थी वई, मां पेट्रोल किथां भरींदुसि, ऐं अॻिते खड़ ख़बर अथनि ॾाढी गड़बड़ आहे, अॻिते ठीकु कोन्हे, पुलियूं भॻल आहिनि अॻिते, इहो रस्तो ठीकु कोन्हे। को गाइड असांखे अंदरो गाइड करे थो, को असांखे अंदरो ॿुधाए थो। त असां सूफ़ी अंदरो हूंदो आहे, इनसाइट। इन ते कंहिं महिल वेहबो, इन ते बि ॻाल्हाइबो, सूफ़ी थींदा आहिनि, हूंदा आहिनि। पर कोई इहो सोचे त बाबा सुभाणे खां मां सूफ़ी थींदुसि, हेॾी सारी ॾाढ़ी रखाईंदुसि, गेड़ू कपिड़ा पाईंदुसि, निमाज़ूं रोज़ा पढ़णु छॾे ॾींदुसि जेकॾहिं मुस्लमान आहे, मंदिर वञणु छॾे ॾींदुसि जेकॾहिं हिंदू आहे, गिरजा वञणु छॾे ॾींदुसि जेकॾहिं क्रिश्चन आहे। छो जो सूफ़ीज़म खे जीअं मज़हब मुख़्तलिफ़ आहिनि, वेरी केयरफुली जीअं दुनिया में अनेक मज़हब आहिनि जिन जो शुमार ई कोन्हे, एॾा आहिनि, पर वॾा वॾा मज़हब जेके डिस्कस थींदा रहनि था, जिन जा हवाला ईंदा रहनि था, मुस्लिम्स, क्रिश्चियनिटी, जूडाइज़म, हिंदुइज़म, इहे इन्हनि में जीअं इन्हनि जा मज़हब अलॻि अलॻि आहिनि, तीअं इन्हनि में सूफ़ी थाट, सूफ़ी सोच बि अलॻि अलॻि अथव। सूफ़ी मुस्लिम थाट बेशुमार किताब, तव्हां जेको बि तसवुफ़ जो किताब कंहिं मुस्लमान आलिम जो लिखियलु खणंदव, या अंग्रेज़ बि जेको रेफरेंस ॾियनि था मुस्लिम सूफ़ी ते, हमेशह हुन में मुस्लिम सूफ़ी थाट, माना उहो तसवुफ़ जंहिंजो सिधो सो छा चइजे हुनखे बेसिस, बुनियाद, मरकज़ या महवर मज़हब आहे, इस्लाम आहे। अहिड़े नमूने हिंदू सूफ़ी थाट आहे, उन हिंदू सूफ़ीज़म जो बि बेस जेको आहे हिंदू धर्म आहे, गीता आहे, वेद पुराण, उन्हनि जो बेस आहे, सोर्स आहे, उन्हनि जो सोर्स मटीरियल उतां थो अचे पियो। क्रिश्चियनिटी में बि ईअं ई आहे, बाइबिल ऐं तोरामूं खणंदा, यहूदियुनि जो बि ईअं ई आहे, तोरामूं खणंदा, तोरेत, सूफ़ीज़म इंडिपेंडेंट कोन्हे मज़हब खां। सचल सरमस्त ईअं कोन चयो त तसवुफ़ मुल्क में माण्हू मुंझाया, पाण सूफ़ी हो, हुन चयो मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया। इहे जेके मुख़्तलिफ़ मज़हब आहिनि एॾा सारा, असां पंजनि जो नालो खयो न, जेकॾहिं लिस्टिंग वेही कयूं त हज़ारनि में हलिया वेंदा। हिन वक़्तु बि दुनिया में अहिड़ा मज़हब आहिनि जिन जे बारे में कंहिंखे का ख़बर कोन्हे। नेशनल जियोग्राफिक वारा कॾहिं कॾहिं का डॉक्यूमेंट्री ॾेखारे वठंदा आहिनि उन्हनि जी, त दुनिया जे कहिड़नि कुंडनि में, कहिड़नि झरनि जंगनि में, कहिड़नि रेगिस्ताननि में, रिणनि में अञा अहिड़ियूं कम्यूनिटीज़ आहिनि जिन जा अक़ीदा ई बिल्कुलु मुख़्तलिफ़, हैरान करण जहिड़ा आहिनि, अञा बि आहिनि। तंहिंजे करे सचल सरमस्त जी ॻाल्हि, मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, इन जो टोड़ जेकॾहिं ठाहिण जी कंहिं कोशिशि कई, कंहिं इहो कोन चयो त तसवुफ़ मुल्क में माण्हू मुंझाया। हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी
ऑन एयर चवणु घुरिजे न चवणु घुरिजे. डप, ख़ौफ़, ब्लासफेमियूं, इल्ज़ाम तराशियूं, इन्हनि सभिनी जेका एकेडमिक डिस्कशन आहे न, इल्मी बहस मुबाहिसो, उनजो ॿेड़ो ॿुड़े छॾियो आहे हिन मुल्क में. इल्मी ॻाल्हि कंदे बि डपु थो थिए. वाइंड अप, आई एम सो सॉरी, वाइंड अप थो थिए. का ॻाल्हि कंदे बि डपु थो थिए अजीब क़िस्म जो. छो जो सोसाइटी उहा सुठी, आला, मोतबर, जिते अदब जे सुवाल जो अदब सां जवाबु, जिते तहज़ीब जे सुवाल जो तहज़ीब सां जवाबु, इज़त जे सुवाल जो इज़त सां जवाबु, इहा रिवायती कोन्हे. तव्हां कहिड़ो बि सुवालु पुछो, जवाब में तव्हांखे गोली हणंदा, जवाबु न ॾींदा तव्हांखे. त जंहिं तसवुफ़ जे बारे में इहो असांखे तासुरु ॾिनो थो वञे त सूफ़ीज़म जेकॾहिं अची, कहिड़ो सूफ़ीज़म? हिंदुनि जो सूफ़ीज़म, मुस्लमाननि जो सूफ़ीज़म, क्रिश्चन्स जो सूफ़ीज़म? कहिड़े सूफ़ीज़म जी तव्हां ॻाल्हि था कयो? सूफ़ीज़म अचे त दुनिया में सुख शांती थी वेंदी. बाबा, विच सूफ़ीज़म, विच मिस्टिसिज़म? कहिड़ी मिस्टिक सोच अचे, किथां अचे? हाणे तव्हां जेकॾहिं पंहिंजे वजूद में पाण सां सुवाल जवाबु कयो था, पाण सां डायलॉग कयो था, पाण सां कन्वर्सेशन कयो था, गुफ़्तगू कयो था, त हिकिड़ो गाइड तव्हांजे अंदरि जेको वेठो उहो तव्हां सां ॻाल्हाईंदो, ॿुधाईंदो तव्हांखे. ॾिसणो तव्हांखे इहो आहे त तव्हां वसवसा, वहम ऐं गाइड, गोड़ घमसान आहे न, उन में तव्हांखे उहो ख़ासि हिकिड़ो जेको आवाज़ु आहे उनखे ॻोल्हणो पवंदो, उनखे सम्झणो पवंदो. त हेॾे गोड़ घमसान में असुलु ॻाल्हि कहिड़ी आहे, असुलु सॾु किथां आयो आहे, असुलु जवाबु कहिड़ो मूंखे मिलियो आहे पंहिंजे अंदरों, उतो थींदो. त सूफ़ीज़म उहो असुली निज, असुली निज सूफ़ीज़म, जावेद शेख, बाबा गौर सां, असुली निज सूफ़ीज़म, सूफ़ी मत, उहो जंहिंजो कंहिं मज़हब सां को वास्तो न हुजे. मज़हब पंहिंजी जाइ ते, सूफ़ीज़म पंहिंजी जाइ ते. छो जो सूफ़ियुनि जो तालुक़ु सिधो सो डायरेक्ट गॉड सां आहे, बिटवीन हिम एंड ख़ालिक एंड मालिक. कुझु कोन्हे उनजे विच में, को रेफरेंस न ईंदो ॿियो को. ॾाढो हिकिड़ो सुठो जुमिलो मूं किथे पढ़ियो, ॾाढो वणियो, अलाए घणा साल अॻु पढ़ियो. जीअं पथर ते लीको थी वञे ईअं मूंखे उहो यादि आहे. त गॉड, ख़ालिक, मालिक, रब, गॉड कम्युनिकेट्स ॻाल्हाए थो, या कम्युनिकेट ॻाल्हाइणु न आहे, माना असां इंटरएक्शन में अचणु. कम्युनिकेट माना इंटरएक्शन में अचणु, माना लह विचण में अचणु, नॉट नेसेसरी ॻाल्हाइणु जॾहिं चऊं था ॻाल्हाईंदो माण्हू आहे. गॉड इज़ नॉट ह्यूमन बीइंग, गॉड कैन नॉट टॉक. असांखे उहो पंहिंजो अहसासु ॾियारे थो त मां आहियां,
He is, he was, and he shall always be. हूंदो. He is here, he is there, he is everywhere. इहो ही वारो जेको मिसलीडिंग वर्ड आहे, छो जो ही इज़ नीदर अ मेल नाल फीमेल, हुन को जेंडर ई कोन्हे. त उहो पंहिंजो चए थो त मां सूफ़ियुनि सां डायरेक्ट सिधो सो इंटरेक्शन में ईंदो आहियां, लव विचड़ में ईंदो आहियां. इन करे सूफ़ी हाणे जॾहिं तव्हां मुस्लिम सूफ़ी थाट में वेंदव, हिंदू सूफ़ी थाट में तव्हां वेंदव, क्रिश्चियन सूफ़ी थाट में वेंदव, जूडा सूफ़ी थाट में तव्हां वेंदव, ला मुआला तव्हांखे उन मज़हबनि जूं, इन तमामु मज़हबनि जूं, सभिनी मज़हबनि जे बेसिस उन्हनि ते डिपेंड करिणो पवंदो. उन में थोरी डेविएशन आहे तव्हांजी, हिकिड़ा 2 मिंट सर. हिकिड़ी डेविएशन उन में इहा आहे, हिकु इहा आहे त इहे सूफ़ी जिन जो वास्तो सिधो सो मज़हबनि सां आहे, हुन सां बि रास्तो अथनि, पर हिन जे थ्रू थो थिए. पर प्योर सूफ़ी जेको आहे डायरेक्ट सिधो सो. त बाबा जावेद शेख, तव्हांजो सूफ़ीज़म वारो सुवाल जो जवाबु, टाइम हिकदमि ख़तमु थी वियो. ईंदड़ हफ़्ते वरी इन ॻाल्हि खे तूं खणिबो, छो जो इट्स वेरी गुड. इन ॻाल्हि जो फ़ैसिलो थियणु घुरिजे त प्योर सूफ़ीज़म उहो जेको डायरेक्ट हुजे. जेकॾहिं दुनिया में अमन शांती अचणी आहे त प्योर सूफ़ीज़म सां ईंदी. ऐं तव्हां कंहिं पुछो त प्योर सूफ़ीज़म किथां मिलंदो, को हिकिड़ो एग्ज़ाम्पल त ॾियो, वॾो एग्ज़ाम्पल, तमामु वॾो. हिंदू हुजनि, मुस्लमान हुजनि, सिख हुजनि, ईसाई हुजनि, क्रिश्चियन हुजनि, केर बि हुजनि, सॼी दुनिया में. आई एम नॉट टॉकिंग अबाउट सब कॉन्टिनेंट और द नियर बाय नेबरर्स जेके असांजा आहिनि, उन्हनि जी मां ॻाल्हि नथो कयां. ऑल ओवर दी वर्ल्ड पढ़ियल लिखियल सुलझियल माण्हुनि जे घरनि में वञो, स्कूलनि कॉलेजनि यूनिवर्सिटीज़ में, लाइब्रेरीज़ में, एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स में वञो, तव्हांखे महात्मा गौतम बुद्ध जी छवि नज़र ईंदी. ऐं हमेशह यादि रखो त बुद्धिज़म नॉट रिलीजन. बुद्धिज़म मज़हब कोन्हे, अक़ीदो कोन्हे, इट्स अ फिलॉसफी. सोच आहे, इट्स अ वे ऑफ लाइफ, एंड इट्स अ प्योर सूफ़ीज़म. छो जो बुद्ध मत में गॉड, क्रिएटर, ख़ालिक, मालिक इज़ नीदर अ ही नॉर अ शी. उहो शक्ति आहे जेको सभु कुझु हुन वटि आहे. ऐं असां वटि ईअं आहे, असां उन खां सवाइ न आहियूं. ईअं आहे. उहो तव्हांखे बंदगी नथो ॿुधाए त अहिड़े नमूने हुनखे ख़ुशि करण लाइ बंदगी कयो. चवंदा आहिनि त मज़हब हुन में कीअं सुञाणप कीअं कजे त हे मज़हब आहे या मज़हब न आहे. मज़हब हमेशह तव्हांखे बंदगीअ जा असूल मूल मता ॿुधाईंदो. पोइ हिंदुइज़म हुजे, इस्लाम हुजे, सिख हुजनि, साईं क्रिश्चियन्स हुजनि, गिरजा में वञो, मंदरनि में वञो, मस्जिदनि में वञो, काॾे बि वञो. हे त हज़रत चई वियो आहे, जेतोणीकि हज़रत लॻंदो कोन्हे गौतम ॿुध सां. गौतम ॿुध वीचारो चवंदे चवंदे धम पद में हिन दुनिया में हलियो वियो त बाबा मुंहिंजी छबीअ न ठाहिजो, मुंहिंजी शिकिल न ठाहिजो. पर माण्हू वीचारो कमज़ोर आहे, ख़ाली तसवुर में उहो कंहिंखे ॾिसी नथो सघे. तंहिंजे करे हुनखे का न का शइ घुरिजे, को न को बुत साम्हूं घुरिजे, का न का ॾियाटड़ी हुनखे घुरिजे, का न का मोमबत्तीअ जी हिकिड़ी लव फ्लिकरिंग फ्लेम ऑफ अ डाइंग कैंडल हुनखे का न का नज़र अचणु घुरिजे त हू सोचे. मां टाइम वधीक वठी वियो आहियां पंहिंजे प्रोड्यूसर जा, इलाही टाइम मथे थी वियो आहे. अलाए कैंची न हणनि ऐं हुनखे वरी का सेंसर वेंसर बि न कनि. तंहिंजे करे बाबा इन ॻाल्हि खे ॻाल्हाइबो नेक्स्ट वीक. हवा जावेद बाबा नेक्स्ट वीक तव्हांजे सुवाल खां वरी तव्हां जेके 2 सुवाल रहिजी विया आहिनि उन्हनि खां शुरू कबो. तेसिताईं प्योर सूफ़ीज़म दुनिया में जेकॾहिं अमन अमान तव्हांखे घुरिजे न, थिंक इन टर्म्स ऑफ प्योर सूफ़ीज़म. फ़क़ हुनजो कंहिं बि मज़हब सां को वास्तो न हुजे.